सलामकुम दोस्तों, मेगा सोप सीरियल पंजाबी ड्रामा जे ईंदड़ नई एपिसोड्स में छा थींदो आहे, छा थियण वारो आहे। छा गुलनाज़ चाकर खान खे सॼी हक़ीक़त ॿुधाए छॾींदी? छा जाबिर खान गुलनाज़ खे अगवा कंदो? छा रूंडो ऐं जाबिर खान पाण में हिकु थी वेंदा? इन जी सॼी तफ़सीलात ॼाणण खां पहिरियां जेकॾहिं अव्हां असांजे यूट्यूब चैनल ते नवां आहियो त महिरबानी करे असांजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब करे घंटी जे बटन ते प्रेस करे ऐं नोटिफिकेशन ते ऑल करे छॾींदा, जीअं हाणे ईंदा नई नोटिफिकेशन सभु खां पहिरियां अव्हां ॿाहिरि हंधि बा वक़्तनि पहुची सघे ऐं हर दोस्त कमेंट सेक्शन में पंहिंजे शहर जो नालो ज़रूरु ॿुधाईंदा। हाणे हलूं था पंहिंजी मेन ॻाल्हि ॿोल तरफ़। जीअं त मेगा सोप थी पंजाबी ड्रामा जे ईंदड़ नए एपिसोड्स में तव्हां ॾिसंदव त हसीना बेगम जाबिर खान ॾे कॉल कंदी ऐं उनखे चवंदी सभ खां पहिरियां रूंडे खां बि पहिरियां तोखे गुलनाज़ जो जेको आहे बंदोबस्तु करिणो पवंदो। उहो रूंडो एॾो ख़तरनाक न आहे जहिड़ी इहा गुलनाज़ ख़तरनाक थी सघे थी। तो लाइ तो इहो कॾहिं सोचियो बि न आहे। ऐं जाबिर उनखे अगवा कंदो। ॿिए तरफ़ तव्हांखे ॾिसण वटां मिलंदो त जाबिर ऐं रूंडे वारा पाण में ठा कंदा। हसीना बेगम हुन रूंडे ते तमामु घणो ज़ोर रखंदी ऐं जाबिर ऐं रूंडे वारा मजबूर थी वेंदा। पोइ आख़िर उहो पाण में ठा कंदा ऐं उहो हिकु थी वेंदा। ॿिए तरफ़ तव्हांखे ॾिसण वटां मिलंदो त सावल वॾेरे चाकर खान खे ॾाढी सम्झाइण जी कोशिशि कंदो ऐं हुनखे चवंदो तोखे जॾहिं ख़बर पवंदी त हसीना बेगम ऐं जाबिर रूंडे जी हक़ीक़त जी ख़बर पवंदी। छो जो खारे पाणी जा खूह ऐं मुनाफ़िकनि जा रूह कॾहिं बि मिठा न आहिनि थींदा। जॾहिं तोखे हक़ीक़त जी ख़बर पवंदी त तोखे पाण ई ख़बर पइजी वेंदी त असुल बाबा जो बि क़ातिल केरु आहे, मुंहिंजे भाउ जो बि क़ातिल केरु आहे। दोस्तों, असांजो रिपोर्ट तव्हांखे कीअं लॻो? जेकॾहिं पसंदि आयो हुजे त महिरबानी करे पंहिंजो क़ीमती राय ज़रूरु ॾींदा। असांखे इजाज़त रखंदा। पंहिंजो ख़्यालु। अल्लाह हाफ़िज़।